हे एवरीवन, कहिड़ो हाल आहे? मां त्रिवेन हज़ारी तव्हां ॾिसो था सिंधियोनिज़म। असांजी अॼु जी वीडियो जो टॉपिक आहे, असां मां हर कोई रोड ट्रिप ते वेंदो आहे, वियो आहे या वेंदो कंहिंसां, फैमिली सां, फ्रेंड्स सां, इनलॉस सां, मासा मासी, मामा मामी, फूफा फूफी, जीजाजी, साला संडू, मारोट, ससु सहुरो, अलाए केरु कंहिंसां वेंदा आहियूं। असांजे हर ट्रिप में हिकु ॼणो पको हूंदो आहे जेकी स्टार्ट खां ई ट्रिप ख़राबु कंदो आहे, माना लेट ईंदो आहे, विहारे तंग करे छॾींदो आहे। हिकिड़ो पक ॼणो हूंदो आहे, केतिरो बि चयोसि लेट ई ईंदो। नव था थियनि, अञा ताईं न आयो आहे। हर कोई चइबो 7:30 पहुचींदसि। कलाक अॻु ॿुधायां, हिन जो हर दफ़े हो आहे यार। तू ही तो इनवाइट कयोसि। त माइट असांखे ख़बर आहे न, असांजा माइट थींदा ई आहे, भॻवान ॿुधायो ई आहे। पर अनिल जीजा जी पिकनिक लाइ ॿुधायो ई न। बराबर विड़ी पवंदा आयो थे हाणे। अचो जीजा जी, अचो मथे चाय में पियो। अचो जीजा जी, हाली देर थी थिए, ॿिए दफ़े वेंदासीं न। अचो तव्हां, अचो फटाफट अचो। अरे अचो, 5 मिंट पोइ छा आहे। जीजा जी, ॿिए दफ़े पक्का ईंदासीं। हाली अचो, हाणे असां ऑलरेडी लेट आहियूं, ट्रैफिक भी मिलती जाम। भाभी आप चलो ना, मम्मी से बहुत टाइम से नहीं मिले हो। नहीं दीदी, अभी लेट हो गया, नेक्स्ट टाइम। भैया हलो ना, हलो आने। किशन लाल अचो, हे नथा हलन, तव्हां अचो। अचो 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 भैया, आप गाड़ी आगे ले लो, जल्दी उतर जाएगा नहीं तो ये। टाइप नंबर 2, ये एड़ी आंटीज, एड़ी लेडीज हूंदियूं आहिनि जेके हमेशा कुछ ना कुछ डाउट हूंदो आहे। उहे श्योर न हूंदियूं आहिनि कि हुन प्रॉपर चेक कयो कि न कयो। हलो हलो हलो, रेडी, फटाफट हलो। हेॾा तालो ॾेई आयो न बराबर? तू न ॾेई आई आहे? हिकु दफ़ो चेक करे अचो न, मां ॾेई त आई आहियां बराबर। ठीकु आहे, हलो हलो हलो, फटाफट हलो। हेॾा गैस बंदि कयो न बराबर? तू बंदि न करे आई आहे? अलाए, हेॾा चयो न गैस बंदि करे, तो चांहि पे वेठा पियो। सभु मूंखे चओ, पाण कुझु न ॾिसंदी आहे। हा वठ। हेॾा पासे वारी आंटी खे चइमो चाबी ॾियण लाइ, वो फर्श बोरी कराईंदसि हेॾा, पोइ माई न हली वञे मुंहिंजी। वञो ॾेई चोसि फटाफट। अरे यार, तू कंहिं महिल चयो मूंखे? दिनेश बी हिकु मिनट। भाभी तव्हां ईअं कयो, व्हाट्सएप ते सॼी लिस्ट मोकिलियोसि कि छा चेक करिणो आहे, छा न चेक करिणो आहे। असां टई हलूं था, उहो चेक था कराए अचूं। हलो हलो। न भैया, बराबर हुनखे क्या ज़रूरत न आहे। हेॾा न वञो अकेला फटाफट। टाइप नंबर 3, जीअं त तव्हांखे ख़बर आहे जाम जॻहियुनि ते प्लास्टिक बैन थी चुको आहे, त इहो टाइप थियो न आहे पर थी सघंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे असां प्लास्टिक केॾो यूज़ कंदा आहियूं पंहिंजी ट्रिप्स में। प्लास्टिक प्लेट, स्पून्स, ग्लासेस, केॾो कुझु असां यूज़ कंदा आहियूं, पर हाणे बंदि थी वियो। हाणे छा? हलो हलो, मिली वियो प्लास्टिक में प्लेटूं गिलास। अरे जीजा जी, बैन थी वियो प्लास्टिक, थर्माकोल कीअं न खणी अचो तव्हां? अरे अंदर केरु ॾिसंदो यार। 5000 पर माण्हू फाइन आहे। 10 ॼणा 50,000 फाइन लॻी वेंदो सभिनी खे। हाँ, 50,000 दंड। तव्हांखे हलो हलो, पर प्लेटूं अंदर न अचणु खपनि, न त तव्हां ॿाहिरि कढे हिननि खे। अरे यार, पहिरियों ॿुधायो न, कुझु सोचो आहे न। अरे हाणे प्लेटूं ई न आहिनि त हाणे नाश्तो त वेस्ट थी वियो न। जो एक आइडिया है मूंखे आइडिया बि। तव्हांजे घर चांहि मां ॾिजा, चाबी ॾियो न। अनिल जी अचो। पंहिंजे घर जो शिको ॾिसी जीजा जी शिकली लही वई। त हाणे प्लास्टिक जे एब्सेंस में तव्हांखे छा करिणो आहे तव्हांखे ख़बर पइजी वई। टॉकिंग अबाउट नेक्स्ट टाइप, इहे अहिड़ा माण्हू आहिनि जेके लहण जी बाहि जाम हूंदी आहे। वेठा न कि लहणो आहे, हर 15 मिंट में कुझु न कुझु बहानो ॻोल्हींदा लहण जो। ॾिसी वठो। एसी बंदि करायसि यार, पंखो बंदि करायसि। न एसी हलाइण खपे, मूंखे गर्मी थी पए। न एसी न, भला कमु कर, बीआरएस बाथरूम वॉशरूम वञो, बीआरएस। अरे ओ ड्राइवर खे चई करे हुन खाइण जी कंहिं सुठी जॻह ते बीहारियो न। अरे यार, बीहारींदो न बीहारींदो यार। अरे साइड में खड़ा करो। अरे अरे अरे, बीहारो ना प्लीज, बीहारो। दरिया में सामान विझणो आहे। यार लगे तो बिहारी ना दो। अरे साइड में खड़ा करो यार, तुम गाड़ी, तुमको बोला ना। अरे भैया भैया रुका दो, नहीं तो इधर ही हो जाएगा। उल्टी। ऐं लहण महिल हिकु ॼणो न लहंदो आहे, हिक खे ॾिसी ॿियो लहंदो, ॿिए खे ॾिसी टियों लहंदो।
माना असांखे पाण में इंजॉय करिणो आहे, सॼी जर्नी इंजॉय करणी आहे, पर असां सभिनी खे ख़बर असां छा कंदा आहियूं। अरे अॼु दुकान बंदि आहे, सुभाणे न न अॼु फैक्ट्री बंदि आहे न सेठ। हा हा न न फैमिली सां गॾु थोरो निकिता आहियूं। हा हा हाँ भाभी आई है वो मुई माई आई है ना, दोस्त मिनट ईमेल आ जाएगा, कल आ जाएगा, व्हाट्सएप पे भेज दो। हाँ शुली आइए, करके जाना। मैं बाहर आई हूँ किधर डॉक्टर के पास, करके जाओ, बाजू में चाबी देके जाना आंटी को। दियो भाभी को दो 2 मिनट फ़ोन। हाँ भाभी ॾिस दोस्त खरी ध्यान, मां कबट तो बंदि कयो आहे त ध्यानु ॾिजो वरी। हाँ हाँ अची वेंदमि मां राति में। सॼी ट्रिप ते कोई फ़ोन ते हूंदो त कोई सुम्ही पवंदो, कोई गाना ॿुधंदो त कोई ड्राइवर सां ॻाल्हाईंदो, पर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे अगर चालू थी तो हर कोई ज्वाइन कंदो आहे। टिप टिप टिप, बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम। सारे के सारे गामा को लेकर गाते चले। रेखा ओ रेखा जब से तुझे देखा, ओ रेखा ओ रेखा जब से तुझे देखा। यम्मा 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 ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम। हर एक ट्रिप मस्ती मजाक टाना टोंका लव चढ़ सेल्फीज फोटोज घूमी फिरी खत्म थी वेंदी आहे। अरे वेट 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 वेट, हिते त खाली लेडीज़ ही ट्रिप खत्म थींदी आहे, जेंट्स ही ते तहां चालू थींदी आहे। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। एट द एंड आई होप तव्हांखे वीडियो पसंद आई। असां सभिनी जेको नंढो ट्राई हो, असां तव्हांखे तव्हांजी ट्रिप यादि करायूं। एंड अगरि तव्हांखे वीडियो पसंद आई त प्लीज़ लाइक कयो, कॉमेंट करे ॿुधायो तव्हांखे कहिड़ो सीन पसंद आयो, तव्हां सां कहिड़ो कहिड़ो सीन थींदो आहे रियल में, ऐं पंहिंजे फैमिलीज़ फ्रेंड्स इन लॉस मासा मासी मामा मम्मी तव्हां सम्झी वञो किथां किथां शेयर करिणो आहे। न्यू वीडियो जल्दी ईंदी, टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।